नाज़रीन, ISPR मूजिब आवारनि में सिक्योरिटी फोर्सिस जो ॻुझे इतलाती ऑपरेशन थियो आहे। 3 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। आवारनि में सिक्योरिटी फोर्सिस ॻुझे इतलाती ऑपरेशन करे 3 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां वॾे अंग में हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां असद शरजी। असद, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, ओवरान जे इलाइक़े जो बलोचिस्तान जो आहे उते दहशतगर्दनि सिक्योरिटी फोर्सिस जो मुक़ाबिलो थियो आहे, जंहिंमें 3 दहशतगर्दनि खे मारियो वियो आहे। दहशतगर्दनि मुतलिक़ ISPR जेका पधराई कई आहे त इहे दहशतगर्दनि तुर्बत ओवरान रोड ते ऐं इलाइक़े में मुख़्तलिफ़ ॾींहंनि मां मुसलसिल फायरिंग कंदा हुआ ऐं देसी साख़्त जा जेके बम हुआ उहे खणी उन सां गॾु वारदातूं बि कंदा हुआ। सिक्योरिटी फोर्सिस हिननि जो लगातार पीछो कयो ऐं उन सां उनजे नतीजे में हिन दहशतगर्दनि ताईं पहुची विया ऐं दहशतगर्दनि जी रस्ता रोक करे उन्हनि दहशतगर्दनि खे मारे विधो आहे। ऐं शदीद फायरिंग खां पोइ उन्हनि दहशतगर्दनि जे मारण बाद इन्हनि वटां वॾे तादाद में हथियार ऐं असला गोलो बारूद हथ आयो आहे। सिक्योरिटी फोर्स पाक फौज जो इन हवाले सां चवणु आहे त बलोचिस्तान में अमन अमान ऐं इस्तेहकाम जे लाइ ऐं तरक़ी खे सबूकताज़ करण जी कंहिं बि कोशिश खे नाकाम थियण न ॾींदासीं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी असद शर तफ़सील ॾियण जे लाइ।